सुप्रीम कोर्ट अरशद शरीफ कत्ल केस जी जांच लाइ जोड़ियल पुलिस जी जांच कमेटी के रद्द करे छॾियो। केस जी जांच लाइ ख़ुसूसी जांच टीम जोड़न जो हुकुम। गॾियल क़ौमुनि ऐं दोस्त मुल्कनि खां बि मदद वठण जी हिदायत। परॾेही वज़ारत खे अरशद शरीफ केस जूं शाहिदियूं गॾु करण लाइ मुकमिल सहकार करण जो हुकुम। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो आहे त केस खुरम ऐं वकार खां शुरू थिए थो। फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट मूजिबि ॿई जवाबदार अहम शख़्सियतनि सां राब्ते में हुआ। अरशद शरीफ जो कत्ल कीनिया में थियो, पर कुछ शाहिद पाकिस्तान में मौजूद आहिनि। केस फौजदारी हुअण सबबि अदालती कमीशन न जोड़ियो। हुकूमत अरशद शरीफ जी वालदा पारां ॾिनल नालनि जो बि जाइज़ो वठे। सहाफ़ी अरशद शरीफ जो कत्ल रिथाबंदी तहत कयो वियो। घर वज़ारत जी फैक्ट फाइंडिंग कमेटी जी रिपोर्ट मूजिबि अरशद शरीफ जो कत्ल सुञाणप जी ग़लती न पर रिथाबंदी सां थियल मंसूबो आहे, जंहिंमें परॾेही रहंदड़ मुलविस थी सघनि था। अरशद शरीफ खे पाकिस्तान में केस दाख़िल हुअण सबबि मुल्क छॾण ते मजबूर कयो वियो। गॾियल अरब इमारात में बि खेसि दुबई छॾण लाइ चयो। कत्ल में पाकिस्तान, दुबई ऐं कीनिया में ट्रांसनेशनल किरदारनि खे नज़र अंदाज़ नथो करे सघिजे। कीनियन पुलिस जे बयाननि में बि तज़ाद आहे। यकीन नथो करे सघिजे। वकार ऐं अहमद ऐं खुरम खां बि अरशद शरीफ कत्ल केस में वधीक जांच जी ज़रूरत आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जी सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात। मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते ॻाल्हियूं। ज़रनि मूजिबि मुलाक़ात दौरान पीटीआई जे असेंबलियूं टोड़ण ऐं इस्तीफ़ा वारे ऐलान ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। दरामदी बिल खटाइण ते पंजाब ऐं केपी हुकूमतुनि विच में सहकार ते बि गौर थियो। इसाक डार IMF मुआहिदे ते अमल लाइ पीटीआई खां सहकार बि घुरियो। सदर पीटीआई क़यादत सां राब्तो करण जो वाइदो करे छॾियो। इलेक्शन कमीशन आम चूंड लाइ तयार आहे। आदमशुमारी वक़्त ते थी वई त नयूं तकबंदियूं बि करे वठंदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त मूं पंहिंजी मुक़ररी लाइ कंहिंखे दरख़्वास्त न ॾिनी हुई। नामज़दगी ते पीटीआई जो थोराइतो आहियां। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो सभ खां वॾो हामी आहियां। पंजाब में मकानी चूंडनि दौरान EVM जो इस्तेमाल नामुमकिन आहे। पंजाब में इलेक्ट्रिक वोटिंग कानून बावजूद पंहिंजा अख़्तियार इस्तेमाल कंदासीं। पीटीआई अॻवान असद उमर ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच तौहीन अदालत केस में माफ़ी क़बूल करे वरिती। अदलिया मुखालिफ़ तक़रीर ते असद उमर तौहीन अदालत नोटिस ते गैर मशरूत तौर माफ़ी घुरी हुई। जस्टिस जवाद हसन रिमार्क्स ॾींदे चयो त वीडियो बयान मौजूद आहे, हलाइण नथा चाहियूं। अदालत अवां खे लांग मार्च जी इजाज़त ॾिनी, अवां उन्हनि खे निशानो बणायो। असद उमर इस्तदा कई त मुंहिंजो मक़सदु अदालतुनि या जजनि खे निशानो बणाइण न हो। बयान सां जेकॾहिं का लाइन पार थी आहे त माफ़ी घुरां थो। हैदराबाद सखर मोटरवे मेगा करप्शन केस जी जांच सुस्त रफ्तारी जो शिकार। मटियारी ज़िले में सिंध हुकूमत जी जांच टीम पारां ज़िम्मेवार करार ॾिनल। 10 ॼणनि मां रुगो 3 ॼणा गिरफ़्तार थियल। 7 ॼणा अञा ताईं पकड़ में न आया। जांच कमेटी पारां DC ऑफिस मटियारी जे ज़िम्मेवार करार ॾिनल क्लर्क जुड़ियल छा सिंध बैंक जो ऑपरेशनल मैनेजर मीर मोहम्मद सुहाग, तपेदार अल्लाह बख्श भयो ऐं ठेकेदार रहमतुल्लाह सोलंकी गिरफ़्तार न थिया। मटियारी जो अॻूणो DC अदनान राशिद, SC मंसूर अब्बासी ऐं ताबिश शाह गिरफ़्तार थियल। मोटरवे मेगा करप्शन केस में नौशरो फिरोज में थियल करप्शन केस में नामज़द 14 जवाबदार अञा गिरफ़्तार न थिया। गिरफ़्तार थियल 6 ॼणनि मां 1 ॼणे सजाद मेमण खे दिल जो दौरो सेवण मुंतकिल।
परडे फरार थियल डीसी तशबीन आलम, ठेकेदार खालिद चनो, रहमतुल्लाह सोलंकी, मुख्तियार कार शफीक सुमरो, न्याज हुजण क्लर्क गफार डीपर, तपेदार ठारू खान पहोड़, तपेदार तनवीर मला, असगर जतोई, जमार शाह जीशान लाड़िक, अता हुसैन सेतो, स्टाम्प वेंडर सिराज मेमण, अली अहमद सुमरो ऐं नोटरी पब्लिक अब्दुल गफार मरी गिरफ्तार थी न सघिया। सिंध जे रेवेन्यू वारे वज़ीर मोटरवे मेगा करप्शन केस में मुलविस रेवेन्यू खाते जे आफिसरन ऐं मुलाज़िमन खे फौरी तौर नेकाली ॾियण लाइ सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे ख़त लिखी छॾियो। मखदूम महबूब गुल ज़मान ख़त में चयो त मोटरवे मेगा करप्शन केस में मुलविस रेवेन्यू जे आफिसरन ऐं ॿियनि मुलाज़िमन खे सख़्त सज़ा ॾेई मिसाल बणाए वञे। वज़ीर आज़म जे पुट सुलेमान शहबाज जो हिफ़ाज़ती ज़मानत लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो। सुलेमान शहबाज वकील मार्फत इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। FI सर्कल में दाख़िल केस में 2 हफ़्तनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत ॾियण जी इस्तदा। सुलेमान शहबाज ख़िलाफ़ FI लाहौर सर्कल में केस दाख़िल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अमरीका में कैद डॉक्टर आफिया सिद्दीकी जी वापसी वारो मामलो पाकिस्तान में मुक़रर अमरीकी सफ़ीर आॾो थियण जो हुकुम ॾेई छॾियो। परॾेही वज़ीर ऐं सेक्रेटरी जी सही सां रिपोर्ट बि जमा कराइण जी हिदायत। जस्टिस सरदार एजाज़ इसहाक़ ख़ान आफिया सिद्दीकी जी वापसी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी कई। पंजाब हुकूमत लाहौर में स्मॉग सबब हफ़्ते में 3 ॾींहं स्कूल बंदि रखण जो हुकुम ॾेई छॾियो। 4 ॾींहं स्कूल ईंदड़ शागिर्दनि ऐं अमले लाइ मास्क पाइण लाज़मी करार। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब लाहौर में जुमो, छंछर ऐं आचर ते निजी तोड़े सरकारी स्कूल बंदि रहंदा। छोकरे खे गोली हणी क़तल करे छॾियो अथनि। वरी बि उन खे खणी स्कूटर ते खथे में वेड़े वञी कचरे में उछले। जॾहिं मां चवांसि थो कैमरो रिवर्स कर त असांखे धमकियूं थो ॾे, त हाणे जेको आहे पुलिस वारो बि बेकरी वारो बि चए थो तुंहिंजा रहिया ॿार बि मां मारींदुसि, तुंहिंजा मुड़ुस बि मां मारींदुसि। कसूर चाहे मासूम ॿार खे असां हुन बेकरी वारे खे चयोसीं सीसी कैमरो ॾियो, उहो वरी उन ते हाणे त पुलिस वारे ते त बाबा सीसी कैमरो पुलिस वारो खणियो। हमारा यही मुतालबा है तो इंसाफ दिया जाए। गरीब आदमी रक्षा चलाने 6 बेटे हैं और को उड़ा देगा तो मैं क्या कर सकता हूँ। इतने रड़ियों कयूं था, यही रड़ियों उते भी कयूं था, ॿुधण वारो केरु कोन्हे। कराची जी ॾखण पुलिस क्लिप्टन ते मौत मुतासिर निगर खे क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करण में नाकाम। वाटसन जो एहतजाज। मक़तूल निगर जे वाटसन जो चवणु आहे त क्लिप्टन जहिड़े पौश एरिया में मासूम खे क़त्ल कयो वियो। ॾखण पुलिस ॼाण हुअण बावजूद जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धाराधार रोड हादसनि जे नतीजे में 8 ॼणा फौत, 20 ॼणा ज़ख़्मी। सांगड़ वेझो ट्रैक्टर रिक्शा मथां चढ़ी पियो, माउ पुट समेत फौत 8 ॼणा ज़ख़्मी। जैकबाद में ज़ख़्मी थियल नौजवान इमरान बुढ़ो ज़ख़्मनि जा सुर न सहंदे दम ॾिनो। खैरपुर में ट्रक जे टकर में मोटरसाइकिल सवार नौजवान फतेह मोहम्मद कान्ह फौत थी वियो। नौशरो फिरोज में गाड़ी जे टकर में नौजवान फौत, ड्राइवर फरार। कोटड़ी में ज़ख़्मी थियल फुलजी वासी नौजवान मज़हर अली खोखर दम ॾेई छॾियो। कंडियारो वेझो मोटरसाइकिल ऐं बैंड जे टकर में मुश्ताक शाह फौत। न्यू सईदाबाद, सहाड़ी ऐं सामारो भरिसां रोड हादसनि में 13 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। थाणे बुलाखान में मुसाफ़िर वैन कल्टी, 1 ॼणो फौत, 10 ज़ख़्मी। पानी असांजे नंढड़े ॿार ॿुॾ गए आहिनि, असां मजबूरी का असां टिबे ते वेठे आहियूं साईं। न को काॾे वञण जी सहूलियत आहे, असां ख़ुदकशी ऐं रोडनि ब्लॉकनि ते मजबूर थिया आहियूं। तूं मरनि था पाले में, हाणे काॾे वञूं असां ग़रीब, किथे ॿार अचड़ा वठी वञूं। पाणी असांजी छोकिरी घटायो, गोॾी तव्हांजो अहसान भलाई आहे।
लेकिन पानी कोई लह ही नहीं कर सकता। गढ़ी खिरो जे यूसी इलाहाबाद जो ॻोठ मुरीद भट्टी 5 महीननि खां बोर्ड जे पाणी में बुॾल। रहवासियुनि जो अचण वञण बि मुहाल थी वियो। रोडनि ते वेठल आख़िरी चौदगी में 4 महीना गुज़रण बावजूद बरसाती पाणी निकाल न थियो। मुतासिरनि जो धरणो। बुॾल ॻोठनि मां पाणी निकाल करण जो मुतालबो। नवाबशाह जी अदालत पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दाणी परवीन रिंद जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। SSP दादू खे ईंदड़ ॿुधणी ते परवीन रिंद खे पेश करण जो हुकुम। अदालत केस जी ॿुधणी 16 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। जामछोरो जे ॻोठ यूसुफ खोसो वेझो 500 kV जे ट्रांसमिशन टावर खे धमाकेदार मादे सां उॾाइण जी कोशिश। इतलाह ते पुलिस ऐं अहलकार ऐं बम डिस्पोजल स्क्वाड वाक़े वारे हंध अची विया। मुआइनो NTDC तर्जुमान चयो आहे त धमाके सबब टावर जे चैन पिलरनि खे जुज़वी तौर नुक़सान थियो आहे। खोराक खाते जी नाहिली। ठुल जे गोदामनि में पयल कणक ख़राब थी वई। गोदामनि में ख़राब थियल कणक खे पुरियत 9 बोरियुनि में भरे सिलाई वारो कम में रुधल। सान्या मदन धुरिन पारां फूड खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ख़राब कणक जे मामले जी जांच कराइण जी घुर। दादू में शागिर्द जे किसे मां शाही औरतुनि पारां पैसा कढण वारा CCTV फुटेज KTN न्यूज़ हथ करे वरिता। फुटेज में 6 औरतुनि खे फ्रेंचाइज़ अंदर दाख़िल थींदे ॾिसी सघिजे थो। पुलिस एहलकार बि बीठल आहिनि। फुटेज में शाही औरतूं शागिर्द एहसान चांडियो जे किसे मां पैसा कढंदे बि नज़र अची रहियूं आहिनि। ऐं तलहार में पुरियतनि विच में वज़न खणण जो मुक़ाबलो। पुरियत महबूब लगारी ऐं वका बोज़दार विच में 102 किलो वज़नी बोरी खणण जो मुक़ाबलो थियो। महबूब लगारी तलहार खां ॻोठ हाजी गुल हसन लगारी ताईं पुठीअ ते 102 किलो वज़नी चांवरनि जी बोरी खणी मुक़ाबलो खटे वरितो। पुरियत तक़रीबन 25 किलोमीटर 102 किलो वज़नी बोरी पुठीअ ते खणी पंधु कयो हो।